नाज़रीन, नोशहरो फीरोज वेझो ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण सबब 3 ॿारनि समेत 4 ॼणा जी भाटिजी फोत थी विया आहिनि, जॾहिं त औरत ज़ख़्मी थी पई आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे महबूब क़लहूड़ो। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? फीरोज वेझो ॻोठ नूरपुर स्टाफ आहे कि क़ौमी शाहराह ते जेको वाक़ियो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार ट्रालर जेको आहे मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर थियण जे नतीजे में 3 ॿारनि समेत 4 ॼणा जेके आहिनि फोत थी विया आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिकु औरत जेका उस्मात रहीम आहे उहा ज़ख़्मी थी आहे। ऐं इहो ॿुधायां त फोतियुनि में इम्तियाज़ अली मंगणार ऐं संदसि भाइटियो आहे 5 सालनि जो आशिक़ अली, जॾहिं त भाइटी गुलज़ारी ऐं 10 सालनि जी जेका हुनजी भेण आहे सदोरी, उहे मौक़े ते फोत थी विया आहिनि। इहो ॿुधायां तव्हांखे त फोतियुनि जा लाश ऐं औरत खे नौशहरो फीरोज पुलिस इतलाह मिलण खां पोइ सिविल अस्पताल नौशहरो फीरोज पहुचायो, जिथे ॿुधायो पियो वञे त औरत जेका आहे जेका ज़ख़्मी औरत आहे उस्मात रहीम आहे, उनजी बि हालत गिणतीअ जोगी आहे। ऐं मां इहो ॿुधायां तव्हांखे त ट्रालर जेको आहे ड्राइवर जेको आहे मौक़े तां फ़रार थी वियो आहे। ऐं पुलिस जेको आहे ट्रालर खे पंहिंजो तहवील में वरितो आहे। ही जेके ॻोठाणा जिन सां हादसो पेश आयो आहे उहे ॻोठ 8 पत्थर जा रहवासी ॿुधाया था वञनि, जेके नौशहरो फीरोज वेझो ॻोठ आचर सोर लंघी वञी रहिया हुआ त हुननि सां हादसो पेश आयो। जी महबूब, अवां जी महिरबानी।